من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم صلوات الحمد لله قلوبنا بولاية الحسين وشرح صدورنا بمعرفة وزينا عيوننا ببكاء الحسين وبنا قلوبنا بمصائب الحسين وبكينا وجودنا بزيارة الحسين وقال السجاد مريضا وقال الباكر صغيرا رونا مارو امام زمانہ اور زیارت نیا میں فرمائندہ موجو سلام मौला फरमाइंदा मुझो सलाम उन डाढ़े ते जंहिंखे हलंदे घोड़े तां लाथो घोड़े खे ख़बर ई न पई मुंहिंजो सवार कॾहिं किरियो मौला फरमाइंदा मुझो सलाम उन डाढ़ी ज़ैनब ते ओ जेका शाम गरीब जे टाइम रोए थे पई मुझे चादर जो ओ मां अली दी ज़ैनब रोण वारो अजर की रात जेका रात हीअ शाम गरीब जी रात या दुआ घुरंदा कयो शल कंहिंजा मर्द न मार जी वञनि शाम गरीबा उहा शाम हुई जंहिंमें सभु मर्द मार जी विया अली जी धीउ ईअं बीठी हुई आज़ाद सर ते चादर न हुई वार खुलियल हुया अजो की रात अली जी धी यतीम
रोहण वारो अली जी धी जॾहिं हुसैन जी लाश जे मथां आई रोए फरमाए थी ॿुधा तो हुसैन हो जंहिंखे नानो कुल ते सवार कंदो हो तो हुसैन हो जंहिंखे अम्मा ज़हरा चकियो पी पालियो आज़ादार हुसैन जी लाश लिया लुटण वारा मर्द हुया लुटण वारे मसूर तेरे सब मां और जीवया अली जी धी जो कोई भी न बचो अब्बास भी मार जी वयो अली जी धी मां जी लाश ता ये गुजरिया हो जरो हुसैन कुछ लगदो न रोई तो भाई भा ओ हुसैन अब शाम थी बने ओ भावा से ओ मुझे सर ते चादर कोने ओ मुझा वार खुलला मौला ताज ताऊं कब्र ज़हरा ते पहुंचाए मौला ताज मकान कबूल फरमाए मौला ताज ताऊं कब्र ज़हरा ते पहुंचाए रोवण वारो अली जी धी जॾहिं पारो ॾिनो केरी न बचो अब्बास भी मार जी वयो हुसैन भी मार जी वयो अकबर भी मार जी वयो न इहो ॾाढो ॾुखियो मंज़र हूंदो आहे जंहिं ख़वातीन जा मर्द मार जी वञनि न उहे ख़वातीन बेवस हूंदो आहे अली जी धीअ जॾहिं पारो ॾिनो रोअण वारो हिकु घोड़े सवार आयो मुंहिंजो इमाम फरमाए थो कंहिंजी धीअ रोई फरमाए थी मां न जो फवारे इमाम फरमाए थो कंहिंजी भेण रोई थो थी मां ग़ालिअ जी भेण आज़ादारो बीवीअ जॾहिं इहो ॿुधो इमाम निकाह हटायो रोई थो धीअ सञा ओ अजो बाबो न चप छॾे आयो हौसले सां ॿुधंदा मां नौकर आहियां अली जी धीअ ख़ैमा न डोड़ी रोई चंदी बीबीअ जो बाबो मूंसां मिलण आयो ओ का सड़ल कना जांदे जो ओ मां पंहिंजा वार ठकिया ओ अजो बाबो मूंसां मिलण आयो मानो अली जी फरमाए थी मूंखे चादर जो अजो बाबो मूंसां मिलण आयो आलादारो एटा सकीना जी आवाज़ आई डाडा ओ डाडा जॾहिं धीअ पारो ॾिनो आहे न चओ छॾे आयो आहे ओ बाबा करबला में मुंहिंजो बाबो गुसंदो रहियो ओ मां सॾींदी रहिया कोई छॾाइण वारो न हुयो ओ बाबा मां सॾींदी रहिया ओ न मां मुंहिंजो बाबो न भाभी रोई जदी बीबिया मुके चादर जो ओ अजो बाबो मूंसां मिलण आया रोअण वारो रोअण इहा ॻाल्हि ओ जेका बाबे सां ॻाल्हाईंदी हुई ओ उहा ज़ैनबा ओ वरी शाम जी दरबार वार खुलियल हथ गर्दन जे पोयां रोई चंदी मूंखे चादर जो ओ माली जी
रोवण वारो ही अली जी धी हुई उन खां बाद में हुसैन जी नंढड़ी थी सगीरा शाम गरीबा जो जॾहिं टाइम आयो रोई चे पई बाबा ओ बाबा तो कसवा शाम कीअं वञा ओ बाबा तुंहिंजे सीने ते सुम्ही आया ओ बाबा ॿुधा मूंखे शाम जे ज़िंदार में निंड कीअं ईंदी ओ बाबा उती ॾिसे ओ बाबा मुंहिंजा हथ पथल आहे अल्लाह ताला तुम्हारे ज़रात पहुंचाए मौला ताली पुकार कबूल फरमाए पावन पदों में रोई जमाई बाबा उती ॾिसे ओ बाबा मुंहिंजा हथ पथल आहे ओ बाबा मूंखे तारियाना पिया लॻे ओ बाबा तो कमाल में सकीना यतीम बणजी वई आहे अली जी धी जॾहिं हुसैन जी लाश तां हली जॾहिं शाम जे तरफ़ हली सजाद फरमाए तो पुफी अम्मा सजाद ॾाढो ॾुखियो सफ़र कंदो वाण फरमाती छो सजाद रोई फरमाए तो पुफी तुंहिंजे सर ते चादर कोन्हे ओ तुंहिंजा वार खुलियल ॾाढो ख़ैर आज़ादारो शाम गरीबा उनके चंदान शाम में मर्द मार जी वञनि और तो बाक़ी सजाद मौला जॾहिं वापस आयो रुबाओ फरमायो सजाद तू इमाम सजाद अज मूंसां सकीना मिला आज़ादारो इमाम सजा और तुम्हारा हाथ बुलंद कया रोई फरमाए तो मुझा अल्लाह हो याकूब के यूसुफ मिलाए वारो तू ओ मुझा अल्लाह जो सकीना के मौसा मिला आज़ादारो इमाम सजा और तुम्हारा जुमला खत्म न किया सकीना जी आवाज़ मंजर चायो सकीना जा हाथ बदल रुबाओ फरमाईंदी सजाओ न गुस्ल न ॾिने तुंहिंजी पंहिंजी मजबूरी सजाओ न कफन न ॾिने तुंहिंजी पंहिंजी मजबूरी ओ सजाओ न सकीना जा हथ त खोले सजाओ न फरमायो रुबाओ
वीरान जो शख्स जिनकी तमन्ना ही मां जनाब सकीना दी शाम में ज़ियारत कया जॾहिं वो ज़ियारत थी वियो न 20 साल खां बाद उनखे जनाब सकीना दी ज़ियारत नसीब थी जॾहिं बीबी जी क़बर जे मथां वियो न फरमाए तो बीबी मूंखे 20 साल तमन्ना ही मां तव्हांजी ज़ियारत कयां भी मुखा पूछो तो सही तव्हांजी तमन्ना कहिड़ी हुई फरमाए थी ॿुधा तुंहिंजी कहिड़ी तमन्ना हुई फरमाए तो मां इन करे आयो आहियां बीबी तव्हांखां पुछण आहियां ॿुधा जेके ताज़िया न लॻा उहे ज़ख़्म छुटी विया आहिनि बीबी तव्हांजा जेके दिलि जा था विया ॿुधायो उहे ज़ख़्म छुटी विया आहिनि या बाक़ी आहिनि और हमारा सजा और इमाम फरमाए तो अम्मा मजाला बेहतर मोहम्मद वाले मजाला मासूम अलैहि सलाम मजाला जेके जेके मामले हली आहिनि मजाला उन सभिनी जो हली अचा असां मजाला पंहिंजी बारगाह में मजाला बेहतर चारदा मासूम मजाला जेके मोमिन बे औलाद वासो थी बीमार करबला जो वासो थी इमाम मूसा काज़िम दिखे जो मजाला उन सभिनी खे नरीना साले औलाद मजा मालिक जो परेशान आलम में परेशान करता फल्ला मजा अल्लाह जी मजबूर अंदर न करता फल्ला मजा अल्लाह अजो के राज वास मजा अल्लाह पानिया ने मजा अल्लाह तौफीक देखे मजा फल्ला मजा अल्लाह ने मुश्किलात में परेशान सब करता फल्ला मजा अल्लाह उनन जे घर जे मता इमाम ज़माना काजी अब्बास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीब फरमा मजा अल्लाह असां सबने जी तौफीक देखे मजा फल्ला मजा अल्लाह अजो के राज वास मजा अल्लाह इन साल असां सबनी के नजफ इराक करबला मौला रिज़ात नसीब फरमा जन्नतुल बकी निज़ारा नसीब फरमा मजा मौला असां सभिनी खे आइम आले मोहम्मद अलैहि सलाम जी सीरत अमल तौफीक अता फरमा मजा अल्लाह असां सभिनी खे इमाम ज़माना अलैहि सलाम जी हकीकी नासिर वांसार नशान अता फरमा मजा मौला असां जे बारे का हुज्जत खुदा इमाम ज़माना अलैहि सलाम ने जन्नत में तारीफ फरमा मौला जे आवान इंसान में शुमार अता फरमा मौला दे कदम में शहादत नसीब फरमा मजा अल्लाह असां जी ने कलील इबादत के पंहिंजी बारगाह में मुस्तजा फरमा मजा मौला जनाब सैयदा जी बारगाह में मुस्तजा फरमा इमाम ज़माना अलैहि सलाम जी बारगाह में कबूल मकबूल फरमा मजा अल्लाह जेके जेके मोमिन परेशान हाल मजा अल्लाह अजो की रात वास मजा अल्लाह उन सभिनी जी परेशान मुश्किलात से दूर फरमा मजा मालिक जेके मकरूज़ अंदर न कर अता फरमा मजा अल्लाह असां जे बारगाह का हुज्जत खुदा इमाम ज़माना अलैहि सलाम ने तारीफ फरमा मौला जे आवान अंसार में शुमार अता फरमा मौला दे कदम में शहादत नसीब फरमा रब्बना तक़ब्बल व अंत समीउल अलीम हक़ मोहम्मद व आले